ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा हाणे चवनि था कि हिन समय इंसान खे हर हिक खे परखणु अचणो खपे। हिन समय माण्हू हिक ॿिए खे परखी नथो सघे न, ग़लति माण्हुनि जे मथां विश्वास थो करे छॾे, सही माण्हुनि जे मथां विश्वास ई नथो करे। पोइ धोखो खाए थो त पोइ हुनखे अहसास थींदो आहे, अरे मां त धोखो खाई वरितो, हिन मूंखे धोखो ॾेई छॾियो। छो जे माण्हू अॼुकल्ह ॿाहिरां जो सभु कुझु ॾिसनि था न, चीज खे माण्हू अंदरां सुठी रीति नथो सम्झी सघे, सिर्फ़ु ॿाहिरां सुठी आहे। माण्हू बि ॿाहिरां सुठो लॻे थो भई हा सुठी रीति ॻाल्हाए थो, खिले थो, लेकिन माण्हू चवंदा आहिनि इहे ॿाहिरां जो सुठो, अंदरां जो न आहे। अंदरां जो अर्थात हुनजो स्वभाव संस्कार। वैसे त कोई बि आत्मा बुरी न हूंदी आहे, असांखे कंहिंखे बि हिन दृष्टि सां न ॾिसणो खपे कि हीअ बुरी आहे या बुरो माण्हू। हुन आत्मा में बुरा स्वभाव संस्कार जे वश थी वई आहे उहा आत्मा। कोई बि माण्हू बुरो न हूंदो आहे। असल में सभी आत्मायूं सुठियूं हूंदियूं आहिनि, परमात्मा जी ॿार हूंदियूं आहिनि, लेकिन हिन दुनिया में पाठ वॼाईंदे वॼाईंदे न आत्मा बुराई जे वश थी वेंदी आहे। पोइ बुराई जे वश थी वेंदी त पोइ कंहिं आत्मा में शक्ति न हूंदी आहे, सम्झ में न हूंदी आहे, सम्झ न हूंदी आहे त उहो हुन अनुसार ई कर्म कंदो वेंदो आहे। हुनखे केतिरो बि माण्हू सम्झाए पर उहो जीअं कोई पंहिंजे वश में करे वठंदो न, उहो माण्हू बुराइनि जे वश थी वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे लॻंदो आहे इहा बुराई ई सही आहे, इहा जो ग़लति कमु आहे न इहो सही आहे, इहो कूड़ थो ॻाल्हाए। जेको हुननि खे सही राह में वठी हलंदा न, सही ॻाल्हि ॿुधाईंदा, उहो हुननि जे लाइ चईंदा इहे कूड़ा आहिनि, इहे ग़लति रास्तो ॿुधाईंदा। त छो जे माण्हू हुन बुराई जे हुन कमी कमज़ोरी जे वश थी वेंदो आहे न, त बाबा चवनि था कि हाणे असांखे जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, त पोइ असां हुन बुराइनि सां मुक्त थी सघंदा आहियूं। असां हुन बुराइनि खे परखे सघंदा आहियूं कि इहे ग़लति आहे। असांखे इन ग़लति बुराई जे वश थी करे कर्म न, छो जे हिन समय माण्हू ग़लति खे बि सही थो सम्झे। छो जी सम्झ न आहे, परखण जी शक्ति न आहे। भले माण्हू केॾो बि शरीर सां वॾो हुजे त माण्हू चवंदा अरे इहे त वॾो आहे, हिनखे त सम्झ। शरीर सां वॾो थियण सां थोरी सम्झ अची वेंदी आहे। अॼु माण्हू शादी करे वठंदो आहे, ॿार पैदा करे वठंदो आहे, ॿारनि जी बि शादी कराए छॾे त बि कई माण्हू में अञा ताईं सम्झ न आहे, त माण्हू चवंदा आहिनि न इहा समझदार न आहे, इहा शुरू खां ई ईअं आहे, हिनखे सम्झ घटि अथसि। त सम्झ ज़रूरी न आहे कि शादी करण खां पोइ ई सम्झ अचे, ॿार पैदा करण खां पोइ ई सम्झ अचे या वॾो थिए। अॼुकल्ह त नंढा नंढा बि होशियार आहिनि, त नंढे नंढे में ई सम्झ ॾाढी सुठी आहे। हिन दुनिया जे हिसाब सां माण्हुनि में सम्झ ॾाढी सुठी आहे। त बाबा चवनि था कि इहे सभु बुद्धि जी ॻाल्हि हूंदी आहे, असांजी आत्मा में बुद्धि हूंदी आहे, इहे शरीर जी बुद्धि न। शरीर जो दिमाग़ त हिकु हड्डी जो ढांचो आहे, जंहिं द्वारा पूरो शरीर खे सिग्नल मिलंदो आहे। त शरीर आत्मा हिन हड्डी जे ढांचे मगज जे द्वारा शरीर खे सिग्नल ॾींदी आहे, हाणे हथ उथ, पेर उथ, हीअं।
लेकिन असांजी आत्मा में बुद्धि हूंदी आहे, त आत्मा जी बुद्धि ख़राब थी वई आहे हाणे। आत्मा जी बुद्धि में कचिरो पइजी वियो आहे। आत्मा जी बुद्धि में एतिरो कचिरो पइजी वियो आहे कि हाणे हुनजी सम्झ ई ख़तम थी वई अथसि। फालतू फालतू ही सम्झ अथसि हुन वटि। या त कई माण्हू एॾो दिमाग़ में एॾो फालतू हूंदो आहे, एॾो मन में एॾी फालतू फालतू ॻाल्हियूं सोचदा आहिनि कि कुझु बुद्धि उन्हनि जी कमी करणु बंदि करे छॾंदी आहे। त कहिड़ी आत्मा जी बुद्धि में यथार्थ निर्णय नथो अचे। पोइ शरीर जो मग़ज़ ठीकु आहे, पोइ कई माण्हू इलाज कराईंदा अलाए हिन जो मग़ज़ ठीकु न आहे। हाणे डॉक्टरनि वटि तव्हां मग़ज़ जो त इलाज कराए सघंदा आहियो, लेकिन असांजी आत्मा में जो बुद्धि आहे जेकी हाणे डल थी वई आहे, कुझु कमु नथी करे, कुझु सम्झ में नथो अचे, हुन बुद्धि खे कीअं ठीकु कंदा? हुनजे लाइ परमपिता परमात्मा खे असांखे यादि करणो पवंदो। तॾहिं माण्हू चवंदा आहिनि न, हे भॻवान हिनखे सम्झ ॾे, हिनखे ठीकु राह ॾेखारे। त भॻवान खे ई चई, हे भॻवान हिनखे बुद्धि ॾे सुठी। हाणे भॻवान चईंदो भई उहो त शरीर, अगरि तव्हां सोचो त भई शरीर जे मग़ज़ जी बुद्धि आहे त उहो त अथव न तव्हां वटि, पोइ कहिड़ी बुद्धि था मांगो मूं वटि? त असल में आत्मा में जेकी बुद्धि हूंदी आहे न, हुन मां कचिरो कढियो। कचिरो कढण जे लाइ आत्मा माण्हू भॻवान खे यादि कंदा आहिनि, भॻवान खे सॾु कंदा आहिनि। ऐं हर 5,000 साल में हिकु बार ई असांजे मन बुद्धि संस्कारनि में जेको कचिरो पइजी वियो आहे, अर्थात आसुरी संकल्प, आसुरी मत, आसुरी संस्कार जो असांजा थी विया आहिनि, उन्हनि खे साफ़ सुथरो सिर्फ़ु हिकु ई बार अची करे परमात्मा कंदा आहिनि, हिन संगम युग ते जेको समय हले थो। पोइ वरी 5,000 साल पोइ वापसि साफ़ कराईंदा। त हिन समय तव्हां जेतिरो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा न, ओतिरो असांजो बुद्धि साफ़ थींदी वेंदी, असांजो मन स्वच्छ थींदो वेंदो, असांजा संस्कार सुठा थी वेंदा। त कोई बि माण्हू में कोई बि अवगुण आहे, कोई बि कमी कमज़ोरी आहे, त असांखे हुनखे बुरो न सम्झणो आहे। ये बुरो न आहे, लेकिन ये आत्मा बुराई जी वश थी वई आहे, हिन जी आत्मा में शक्ति न आहे, त ये बुराइनि जे वश थी वई आहे इहा आत्मा, हीअं सम्झणो खपे। उहो माण्हू बुरो न आहे। माण्हू छा चईंदा आहिनि कि इहे त इंसान ई ख़राबु आहे, पोइ चईंदा असां त हिननि जो मुंहुं ई न ॾिसंदा आहियूं, असांखे त इहे वणंदा ई न आहिनि, इहे त ॾाढा ख़राबु आहिनि। लेकिन कोई बि आत्मा ख़राबु न थींदी आहे। पोइ कई कई माण्हू भई नंढो हुजे त माण्हू हुनमें ख़राबी आहे त माउ पीउ या संबंधी हुन ॿार खे ॾाढो मारदा आहिनि, हुनजे शरीर खे। हाणे शरीर में थोरी बुराई आहे न, ॿियो ई माण्हू मारे मारे करे वीचारे शरीर खे कमज़ोर करे छॾींदा आहिनि, लेकिन हुनजी उहा आदत न सुधरदी आहे, छो जी आदत त आत्मा में आहे न, संस्कार त आत्मा में आहे। हाणे आत्मा खे कीअं असां सुधारूं? भई ठीकु आहे, असां हुनखे रिझायूं भई, तव्हां अगरि हुनखे चओ कि न तूं ईअं न कंदे त मां तोखे ईअं कंदमि, ईअं कंदमि, तुंहिंजी चीज न ॾींदमि, ईअं कंदमि, त उहा आत्मा थोरो ड्रिजी करे तव्हांजो कमु करे, जेको बि तव्हां सुठो, ख़राबु न। लेकिन तव्हां हुनखे मारे मारे हुनजे शरीर खे दुख पहुचाईंदा, लेकिन आत्मा में शक्ति न आहे। तव्हां ॿियो ई हुनजी निंदा ग्लानी कंदा। कोई वॾो माण्हू हूंदो आहे, कंहिंमें कोई कमी कमज़ोरी हूंदी आहे, त माण्हू हिक ॿिए जी ग्लानी कंदा आहिनि, हिक ॿिए सां शिकायत कंदा आहिनि, ताकी उहा आत्मा ड्रिजे ऐं पंहिंजे पाण खे सुधारे। त बाबा चए थो, इहे ॾिसो माण्हू ड्रिजाए करे त सुठो त तव्हां भॻवान सां प्रार्थना करो, हुन आत्मा जे लाइ शुभ भावना शुभकामना रखो, हुन माण्हू सां घृणा नफ़रत न करणी खपे। माण्हू चई न असांखे त हिनजो तॾहिं खां हिनजो मुंहुं ई न ॾिसंदा आहियूं असां, लेकिन मुंहुं ॾिसण न ॾिसण सां कुझु उहो थोरी आहे। हिते त आत्माउनि जो हिसाब किताब हले थो, भले तव्हां मुंहुं ॾिसो न ॾिसो, लेकिन तव्हांजे मन में संकल्प ईंदा आहिनि, त उहो बि मन में बि संकल्प ईंदा, त उहो बि
टाइम वेस्ट मन में था अचनि था, बुद्धि में त तव्हां बुद्धि द्वारा त ॿई हिक साथ ई आहियो। हिन करे बाबा चवनि था कि सम्झो ये आत्मा जी बुराइयूं आहिनि त असांखे उन सां ॻाल्हाइण वाल्हाइण छॾण या उन सां ईअं न करणो खपे। असांखे जीअं कंहिंजो शरीर बीमार हूंदो आहे, बुखार हूंदो आहे, त के दुश्मन खे बि पतो लॻंदो त उहो बि पुछण ईंदो, चलो न त ॿिए खां पुछंदो फलानो ठीकु आहे। न त कोई शरीर छॾे तव्हांजो दुश्मन त बि माण्हू शरीर छॾण खां पोइ त सभी ये अलाए दुनिया में ॾिसो, वैसे त माण्हू कोई कंहिंजी अच्छाई यादि न करे, कंहिंजी वैल्यू न करे, पर शरीर छॾण खां पोइ माण्हू सभु यादि कंदा आहिनि, वैल्यू रखंदा आहिनि। त बाबा चवनि था ॾिसो, अगरि असांखे इहा कंहिंजा बि असां बुराई स्वभाव संस्कार ईअं ॾिसूं था त असांखे उन्हनि सां ॻाल्हाइण न छॾिणो खपे, असांखे उन्हनि सां घृणा नफ़रत न करणी खपे, असांखे ॿियो ई हुननि जे मथां रहम अचणो खपे, दया अचणी खपे, हुननि जे लाइ शुभभावना शुभकामना करो, भॻवान सां प्रार्थना करो कि जल्दी सां हिन जा अहिड़ा स्वभाव संस्कार ठीक थी वञनि। जीअं कोई मरी वेंदो आहे या बीमार हूंदो आहे त माण्हू कंदा आहिनि न, उहे इहे आत्मा जी बीमारियूं आहिनि, ये आत्मा जी बीमारियूं आहिनि जो ये घड़ी घड़ी या ग़लत रूप में उथल थी खाए, त उहे निकिरण चाहिनि थियूं। परमात्मा खे यादि करो त असांजी बुराइयूं फटाफट निकिरी वेंदियूं। त जॾहिं ॾिसो, जॾहिं साफ़ सफ़ाई कंदा आहियूं त कचिरो त निकिरंदो आहे न, लेकिन कचिरो असांजी अख में न पए, असांखे नुक़सान न पहुचाए, त असां हुन रीति प्रिकॉशन बि खणंदा आहियूं। त हूअं ई हर आत्मा जॾहिं परमात्मा खे यादि कंदी आहे त हुनजी आत्मा जी साफ़ सफ़ाई थींदी वेंदी आहे। त कहिड़ो बि हिसाब किताब कॾहिं बि अची सघंदो आहे, लेकिन असांखे हुन सां घबराइणो न खपे। कहिड़े बि माण्हू सां असांजो कोई हिसाब किताब अची सघंदो आहे, कोई बि माण्हू असां सां फालतू मिसबिहेव करे, उल्टो सुल्टो चए, असां सां घृणा नफ़रत करे, लेकिन असांखे सदा हुननि जे लाइ शुभ भावना शुभकामना रखणी आहे। ॿियो ही उन्हनि ते रहम करो, दया करो, क्षमा करो कि इहे माण्हू बि ठीक थी वञे। हिन सां असांजो नयो हिसाब किताब न चढ़ंदो आहे, ऐं ॿियो उहा आत्मा बि जल्दी सां हुन बुराइयुनि सां मुक्ति पाए छॾंदी आहे। छो जी जीवन में बुराइयूं हुजनि त मज़ो न आहे। जीवन में बुराइयुनि सां मुक्ति पाइण लाइ अगरि उहो माण्हू नथो करे सघे, कंहिंजी ग्लानी करे, कंहिंखे मारे करे, असां उहो नथो, तव्हां ग्लानी बि कई, हुनखे मारियो बि, हुनजे लाइ उल्टो सुल्टो चयो बि, हुन सां लड़ाई बि कई, त बि उहो माण्हू नथो सुधरे, त सम्झो हुनजी आत्मा में इहा कमज़ोरी आहे। हर हिकु आत्मा में कोई न कोई कमी कमज़ोरी आहे, जंहिंखे बाबा चईंदा आहिनि आत्मा जी बीमारी। ॾिसो, तव्हांजी आत्मा में बि कोई न कोई कमी कमज़ोरी त हूंदी, कोई न कोई बुराई त हूंदी, उहा आत्मा जी बीमारी। त कोई बीमार हूंदो त असां ईअं थोरी चईंदासीं अरे फलानो त बीमार आहे, अहिड़ो आहे, शरीर जो ध्यानु नथो रखे, सॼो ॾींहुं बीमार थो पए, बीमार आहे, हीअ थोरी फैलाईंदासीं सभिनि खे। त उहो ई आत्मा जी जे बीमारियूं आहिनि, विकार, बुराइयूं, लड़ण झगड़ण, रुसण, ईर्षा करण, त कंहिंमें बि इहा बीमारी आहे त असांखे ॿियो ई हुन जे लाइ शुभ भावना शुभकामना करे हुन आत्मा खे हुन बीमारी सां वो मुक्त थी वञे। ये असांखे सदा ध्यानु रखिणो आहे कि वो आत्मा जल्दी सां हुन बुराइयुनि सां मुक्त थी वञे। के माण्हू त ख़ुदि बि परेशान थी वेंदा आहिनि, के माण्हू ख़ुदि बि बुराइयुनि हुननि सां परेशान थी वेंदा आहिनि, लेकिन वो बुराइयूं चाहींदे हुए बि नथा छॾे पाइनि, त उहा हुननि जे लाइ असांखे हीअं दुआ करणी खपे। त हिन सां छा थींदो, हुनजो बि कल्याण ऐं पोइ जेको आसपास जो वायुमंडल बि सुठो थी वेंदो न। त ॾिसो, कंहिंमें कोई इहो गुस्सो करण जो, जिद करण जो, रोइण जो, चिल्लाइण जो संस्कार आहे,
त इहे हिक घर में जंहिंमें बि हूंदो उहो ॿिया माण्हू बि त परेशान थींदा हूंदा न। त आख़िर हिन ॻाल्हि खां असां कीअं निकिरूं? हिन लाइ बाबा चवनि था कि सदा खुद खे आत्मा समझो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो ऐं सभिनि जे लाइ शुभकामना करो, सभिनि जे लाइ सुठो सोचो, सभिनि ते रहम करो, क्षमा करणु सिखो। कोई माण्हू न कंहिंखे माफ़ न करे सघंदा, चवंदा त कि न मां त हिनखे कॾहिं बि माफ़ न करे सघंदी, लेकिन परमात्मा चए थो क्षमा करणु सिखो। क्षमा करणु सिखंदासीं न त उहो माण्हू बि अॻियां हली वेंदो, असां बि जीवन में अॻियां हली वेंदासीं। अगरि असां क्षमा करणु सिखी वियासीं न त उहो माण्हू बि जीवन में अॻियां हली वेंदो, असां बि जीवन में अॻियां हलंदासीं। न त अगरि असां क्षमा न कयूं, असांजे दिमाग़ में उहा ई बात आहे कि फलाणी हीअं कयो हीअं कयो त असां हुनखे क्षमा बि न करे पायूं, पोइ त असां भॻवान खे बि यादि न करे सघंदा आहियूं। सॼो ॾींहुं मन में उहे ई ॻाल्हियूं अचणियूं आहिनि। त बाबा चवनि था कि हाणे ॿियनि खे क्षमा करणु सिखो, रहम करणु सिखो, दया करणु सिखो। इहे सिर्फ़ु भॻवान जो ई कमु न आहे, भॻवान खे मददगार बि त खपनि न। हिकु भॻवान ई चाहींदो रहे, कंदो रहे, हिकु भॻवान ई सभिनि जे मथां कृपा करे, हाणे उहो बि त अकेला आहिनि त केतिरनि जी वञी करे कल्याण कंदो। भॻवान मथे बि त अकेला ई रहंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि कि मूंखे मुंहिंजो कमु आहे सभिनि जे मथां रहम करणु, दया करणु, क्षमा करणु। त जेको माण्हू हिन दुनिया में ॿिए जे मथां रहम कंदो आहे, दया कंदो आहे, क्षमा कंदो आहे, हुनखे परमात्मा पंहिंजो राइट हैंड ठाहे छॾंदो कि इहे मुंहिंजो ॿार आहे। त उहो पोइ परमात्मा जी ही श्रेष्ठ मत ते पंहिंजो कर्म कंदो रहंदो। छो जी वो परमात्मा जो मददगार आहे न। भई हिन दुनिया में कंहिं सेकेंड भॻवान जी कहिड़े रूप में उनखे दर्शन खपे। त बाबा चए थो ॾिसो हिन समय जी साकार मधुबन त ब्रह्मा बाबा, शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा जो स्थान आहे न। त बाबा चवनि था कि ॾिसो कोई बि कंहिंखे बि दया खपे, क्षमा खपे, कुझु बि खपे त सिर्फ़ु मां ई ठेको खयों आहे। अगरि मां ई ठेको कयो आहे त तव्हां छो था चओ असां परमात्मा जा ॿार आहियूं? परमात्मा जा ॿार आहियूं त परमात्मा जे कम में मददगार बि त थियणो खपे न। भई भॻवान आहे सुख जो सागर, शांति जो सागर, प्रेम जो सागर, आनंद जो सागर। उन्हनि सां सभिनि खे सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता अनुभव थींदियूं आहिनि भॻवान द्वारा। त बाबा चवनि था कि तव्हांखे मां जंहिं समय हेॾे होॾे मां जेसिताईं ॿिए कम में बिज़ी आहियां त तव्हां बि दुनिया में हिक ॿिए खे ॾियणु शुरू करे छॾंदा, सुख शांति ख़ुशी हिक ॿिए खे क्षमा करणु सिखी वेंदा त ॾिसो तव्हांजे जीवन में केॾी सुख शांति ख़ुशी अची वेंदी। तंहिंजे करे बाबा असांखे चवंदा आहिनि कि हाणे असांखे सदा छा करिणो आहे, सदा निश्चय बुद्धि रहणो आहे कि बाबा आहे, बाबा मूं सां गॾु आहे। ऐं ॿियो असांखे ॿियनि जे मथां रहम करो, दया करो, क्षमा करो, तॾहिं ही उन्हनि जो असांजो बि उद्धार थींदो। हे माण्हू सोचदा आहिनि हे भॻवान असांजो उद्धार कर। भॻवान त सभिनि जो उद्धार करण लाइ रेडी रहंदा आहिनि, लेकिन असांखे कैच करण जो शक्ति हुजणी खपे। बाबा चवनि था ॾिसो कि हाणे दुनिया में छा छा थी वियो आहे। दुनिया में केॾा सारा माण्हू बहाना मल्हाइनि था, छा छा था करनि। दुनिया में बि माण्हू हिन समय बि ॾाढा बहाना मल्हाईंदा आहिनि। कंहिंखे बाबा जो ज्ञान पूरो न हूंदो न त उहे बि कुझु न कुझु बहाना ठाहींदा रहंदा।
त बाबा चईंदा आहिनि की ॾिसो हाणे मुंहिंजे कार्य में मददगार ठहिणो आहे त सभिनि जो भलो तव्हां बि सोचो, मां त सभिनि जो मदद करण वारो आहियां ई, लेकिन तव्हांखे बि सभिनि जो भलो सोचणो आहे। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना श्रेष्ठ समान जी सीट में रहे सर्व खे सम्मान ॾियण वारा सर्व जा माननीय ठह। बाबा चवनि था सदा पंहिंजी श्रेष्ठ समान में स्थित रहो, स्थित रही करे निर्माण ठही सभिनि खे सम्मान ॾींदा। अॼु माण्हू त हिक ॿिए खां ई सम्मान घुरे थो, वॾो माण्हू वॾो वॾो बि चईंदो कि मूंखे मान न ॾिननि, मुंहिंजी इज़त न रखियनि। नंढनि जी रखो था, भई नंढनि खे माण्हू कुझु बि चई छॾंदा, चईंदा नंढा आहिनि नंढनि खे त कुझु बि चई छॾो, गुस्सो अचे त मारे छॾो, गुस्सो अचे त कुझु बि उल्टो सुल्टो चई छॾो, ग़लती न हूंदी आहे लेकिन नंढा आहिनि न, त नंढनि खे डांटो मारो अपशब्द चओ। वॾा मतिलबु ॾिसो वॾा केॾा कमज़ोर आहिनि, इहे वॾा ई न, अॼु माण्हू कोई क्रोध कंदो आहे न त ख़ुदि खे वॾो सम्झंदो आहे, ऐं जेको माण्हू चुप थी वेंदो आहे न हुनखे नंढो सम्झंदो आहे, लेकिन परमात्मा जी नज़र में जो चुप रहंदो आहे न उहो वॾो आहे। छो जी विकार वॾा थोड़ी आहिनि, परमात्मा जो असांखे गुण शक्ति ॾिनियूं अथनि, शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्र, इहे वॾो आहे न। त असां वॾे वॾे बाबा जा ॿार वॾी वॾी चीजनि खे यूज़ करो न, काम क्रोध लोभ अहंकार के यूज़ छो था करो। बाबा चवनि था वॾी वॾी चीज आहे शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्तियूं। अॼु कोई माण्हू शांत रहंदो आहे, कोई माण्हू नम्र व्यवहार कंदो आहे, सुठो व्यवहार कंदो त हुनखे माण्हू वेचारो नंढो माण्हू आहे हिन करे ईअं हीसजी वियो आहे। दुनिया वारनि जी मेंटालिटी छा आहे, कोई वीचारो शांति सां पंहिंजे जीवन में मस्त आहे, हुनखे बि माण्हू न छॾंदा आहिनि, हुनजे लाइ बि उल्टो सुल्टो फैलाईंदा रहंदा आहिनि। त हिन करे दुनिया वारनि जी ॻाल्हि हिकु कन सां ॿुधी ॿिए सां कढो, या त ॿुधो ई न। परमात्मा जी यादि में हा साम्हूं रहनि था त ठीकु आहे, असां हुननि सां सुठी रीति ॻाल्हायो व्यवहार करो, लेकिन उहा कॾहिं पंहिंजे जाल में पंहिंजे खे फसाए न छॾनि। उहो त जो बि कंदा आहिनि जीवन में दुनिया में, त हुनजे अॻियां असांखे छा पतो, बाबा चए थो कि हिन दुनिया जे हिसाब सां तव्हांखे फसाए न छॾनि। हिन करे असांखे ख़ुदि जी बि ऐं ॿियनि जे लाइ बि मुंहिंजी आत्मा जी यही श्रेष्ठ इच्छा आहे कि सभी आत्मायूं सभी बंधननि सां मुक्त थी वञनि। जॾहिं असांखे इहो अभ्यास रहंदो कि सभी आत्मायूं सर्व बंधननि सां दुख परेशानियुनि सां मुक्त थी वञनि, त बाबा चयो थो तॾहिं माण्हू बि असांखे सम्मान ॾींदा। त असांखे कहिड़ो सम्मान, बाबा चयो थो सदा सम्मान में रहो कि मां केरु आहियां, मां सभिनि जो कल्याण करण वारी आहियां। त जेको सर्व जो कल्याण कंदो ख़ुदि जो बि कल्याण थी वेंदो। त सर्व जो कल्याण करण वारो कॾहिं कंहिंखे उल्टो सुल्टो चईंदो? सर्व जो कल्याण करण लाइ सर्व जो मान रखो, त नंढे वॾे सभिनि जो मान, हीअं न सोचो मूंखे ॾियनि पहिरियों, न, मां सभिनि खे ॾियां, चाहे नंढो आहे चाहे वॾो आहे। नंढो बि ग़लती करे त जीअं ॾिसो माण्हू कोई वॾो ग़लती कंदो आहे त प्यार सां सम्झाईंदा आहिनि न, काथे हुनखे बुरो न लॻे, इन करे प्यार सां सम्झाईंदा आहिनि। कोई ॿाहिरां वारो ग़लती करे त हुनखे प्यार सां सम्झाईंदा आहिनि। घर जो ॿार ग़लती करे त हुनखे डांटो मारो छो था। माण्हू सोचनि इहे मुंहिंजो आहे न, मुंहिंजो छो थो करे ईअं, न हे तव्हांजो न, हे परमात्मा जो। त माण्हू घर वारनि सां स्ट्रिक्ट रहंदा, सीरियस रहंदा, उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदा, ॿाहिरां वारनि सां ॾाढो सुठो था ॻाल्हाइनि। त ठीकु आहे तव्हां ॿाहिरि वञी करे रहो न हुननि सां, हिते छो था रहो पोइ।
जॾहिं तव्हांखे हिते जे माण्हू नथा वणनि उहे ई वणनि था त हुननि सां गॾु रही वञो। लेकिन बाबा चवनि था कि असांखे त बि उन्हनि खे क्षमा दया करे उन्हनि जे लाइ शुभभावना शुभकामना करे सभिनि खे सम्मान ॾींदा हलो त आपे ई असांखे बि सभु कुझु मिली वेंदो। मांगो न कंहिंसां, कोई तव्हांजा पेर पए थो नथो पए, तव्हां सां मिले थो नथो मिले, तव्हांखां पुछे थो नथो पुछे, ॾिसी करे हली थो वञे त हली थो वञे, हिन में इंसल्ट छाजी? बाबा चवनि था हिन में इंसल्ट त न थी। सदा खुद के आत्मा समझी करे सदा सुठे समान में रहणो खपे। स्लोगन आहे रिकार्ड जो सर्व खे रिगार्ड ॾियण वारो हुनजो रिकार्ड सदा ठीक रहंदो आहे। जो सर्व खे रिगार्ड ॾींदो आहे न, नंढे वॾे सभिनि जी इज्जत करणी आहे असांखे। कई माण्हू सोचनि इहे त नंढा आहिनि कीअं बि ॻाल्हाइनि, लेकिन तव्हांजी पोइ आदत पइजी वेंदी आहे। अगरि तव्हां नंढे ॿारनि सां उल्टी सीधी रीति ॻाल्हाईंदा आहियो न, भले उहो न मञनि, लेकिन तव्हां पंहिंजी मिठास न छॾो, तव्हां कड़वा न थियो। छो जी आदत पइजी वेंदी न, पोइ माण्हू कंहिंजे बि साम्हूं ईअं चिल्लाईंदो रहंदो आहे। पोइ ॿार त हिकु बार अॼुकल्ह जा ॿार त जल्दी एक्सपर्ट था थी वञनि, ढिधदा विधदा थोरी आहिनि। उहो चईंदा अरे हीअ मम्मी छो आई, वरी ईअं कंदो, वरी ईअं बंदि करे छॾी, ईअं कंदी। त बाबा चवनि था की कोई ॻाल्हि कोन्हे, असांखे अहिड़े आत्माउनि खे बि रिगार्ड रिस्पेक्ट ॾियो ताकी असांजो रिकार्ड परमात्मा ताईं ठीक रहंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।